ही ऐलान फरमाए जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहब्बत जी दावा कयो था जेकॾहिं तव्हां चओ था त असां अल्लाह तबारक व तआला सां मुहब्बत कंदड़ आहियूं त तव्हांजी इहा दावा एसी ताईं क़बूल नाहे फतबिऊनी जेसी ताईं तव्हां मां मुहम्मद करीम जी पैरवी न कंदव जॾहिं तव्हां मां मुहम्मद करीम जी पैरवी कंदव फतबिऊनी त तव्हां मुंहिंजे कंठ लॻो तव्हां मुंहिंजी पैरवी कयो जॾहिं तव्हां मुंहिंजी पैरवी कंदव त अल्लाह तव्हांखे हिकु इनाम न बल्कि अल्लाह ॿ इनाम तव्हांखे अता फरमाईंदो आहे या अल्लाह केड़ा इनाम अता फरमाईंदो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे उल्लाह मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ही ऐलान फरमायो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह तबारक व तआला सां मुहब्बत कयो था फतबिऊनी त तव्हां मां मुहम्मद करीम जी पैरवी कयो या अल्लाह केड़ा इनाम अता फरमाईंदे यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ही इनाम अता फरमाईंदो फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह पहिरो इनाम अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ही अता फरमाईंदो युहिब्बुकुमुल्लाह जो अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे युहिब्बुकुमुल्लाह तव्हांखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे पहिरों इनाम इहो अल्लाह महबूब जी पैरवीअ जे करे अता फरमाईंदो आहे या अल्लाह ॿियो कहिड़ो इनाम अता फरमाईंदो आहे अल्लाह ताला फरमायो ॿियो इनाम मां ही अता कंदो आहियां वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तव्हांजा समूरा गुनाह माफ़ फरमाए करे तव्हांखे ईअं पाक कंदो आहे जीअं अमड़ जे पेट मां हाणे जो हाणे ॼावा आहियो पहिरों इनाम युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत हासिल थींदी आहे ॿियो इनाम समूरा गुनाह अल्लाह तबारक व तआला माफ़ फरमाईंदो आहे पर अल्लाह जे इनाम जो काथो को नाहे हिते अल्लाह जा इनाम ख़त्म कोन थिया अल्लाह तबारक व तआला अते आखिर में आयत जी ज़िक्र फरमाई आहे नाज़िल फरमाई आहे अल्लाह फरमायो अल्लाहु गफूरुर रहीम सुभान अल्लाह अल्लाह बख्शींदड़ अल्लाह रहम फरमाईंदड़ आखिर में अल्लाह बख्शिश ब इनाम ज़िक्र फरमाया ऐं उन खां पोइ आखिर में अल्लाह वरी पंहिंजूं ब सिफ़तूं ज़िक्र फरमायो हिक रब ज़िक्र फरमाई त अल्लाह बख्शण वारो आहे अल्लाह गुनाह माफ़ फरमाइण वारो आहे ॿी अल्लाह सिफ़त ज़िक्र फरमाई रब फरमायो मां रब्बुर रहीम आहियां पहचन बंदन बांधन ते रहम फरमाईंदो आहियां कुरान पाक जी आयत इन जे अखर अखर सां पाण खे गॾु हलणो कुरान सम्झणो आहे मां तव्हांखे नसीहत थो कयां कहिड़ी हीअ नसीहत थो कयां त जंहिं बि जलसे में वञो ॾिसो आलिम सगोरो अहले सुन्नत जा अल्हम्दुलिल्लाह सब भला पर हुननि खां गज़ल जी नात जी फरमाइश घटि कयो हुन खां फरमाइश कयो त असांखे क़ुरान ॿुधाए ऐं महबूब जो फरमान ॿुधाए पोइ गज़ल बि ॿुधाईंदो नात बि ॿुधाईंदो सूंहं वाई आहे तक़रीर जी सुठी शइ पर ईअं न हुजे जो टे हिसा गज़ल ऐं नातूं रुगो कुरान थोरो हदीस थोरी ईअं न हुजे कंदा कोन अहले सुन्नत जा आलिम पर के माण्हू अणपढ़िया जेके थी पिया ऐं अणपढ़ियनि खे स्टेज मिली पई आहे पोइ स्टेजनि ते वेठा था पुछो कोन था टे कलाक लाउड मां हथ कढनि कोन ऐं ख़बर 3 कलाकनि में कान पवंदी त क़ुरान घणो पढ़ी हदीस घणी पढ़ी बसि रुगो वठ पकड़ लॻी पई हूंदी आहे वठ पकड़ न हुजे बल्कि अचो था टाइम कढो था त क़ुरान ॿुधो ऐं हदीस ॿुधो हाणे अच त इन कुरान पाक जी आयत जे अखर अखर जी वज़ाहत कई सल्लल्लाहु अलैहि दुरूद जो आवाज़ अचे या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वही पढ़ो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो पहलो लफ्ज़ कुल केड़ो ये कुरान पाक जी केड़े सूरतुन जे शुरू में आ सोली सोली मां ए गाल कंदो मां जेका याद थी कुरान पाक जो टे वडियूं सूरतूं यानी मशहूर वडियूं अंग में न मशहूर टे मशहूर सूरतूं जी शुरुआत कुल सां थींदी आ। हिकड़ी कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। हिक ही सूरत बाकी उहे सूरतूं जेके कुरान जो आखिरी सूरत कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। घणी थियूं टी सूरत कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। असां वटि सिंध में चवंदा आहिनि चार कुल चारना चो चो केड़ा एक सूरत जिक्र कंदुस तो बस चार पूरा थींदा। कुल या अय्युहल काफिरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुदु वला अना आबिदु मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुदु लकुम दीनुकुम वलिय दीन। कुरान आयत चवंदा चार कुल हाणे इहो कुल आहे छा इहो सम्झो ॿुधो न कुरान सम्झो न कुरान सम्झो कुरान पाक सम्झो। कुल इन जी माना वा ऐ मुंहिंजा महबूब तूं चओ ॿियनि लफ़्ज़नि में ऐ मुंहिंजा महबूब तूं ऐलान कर अञा वज़ाह ऐ मुंहिंजा महबूब तूं माण्हुनि खे ॿुधाए सौला तर्जुमो सौलो लफ्ज़ ही हुआ ऐ मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहां चओ माण्हुनि खे ॿुधायो माण्हुनि खे ऐलान कयो। हाणे कुरान पाक कलाम अल्लाह जो आहे एतराज़ कोन थो करे सघिजे छो त कुरान ते एतराज़ काफ़िर कंदो आहे पर कुरान पाक सां कचहरी करे सघिजे थी। कुरान खां पुछबो त हिन जगह ते अखर में राज़ कहिड़ो आहे ईअं त कुरान सम्झ में ईंदो न राज़ हिन में छा कुरान जा राज़ नाज़ुल कए अल्लाह ताला यो मोला बली जे बाड़ा पटे लखे जानवर था जंगल में गुज़ार नकी समर तल सा नकी बाहे बारिल असुर जो थी पह जो साईं संभारे असुर जो थी पह जो साईं संभारे लखे कहे खराया ओ न्यारा बुखारा सो अल्लाह 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 सो अल्लाह
अल्लाह हुआ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया चौ चौ सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ मिट्टियम आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो जमीन जे तख्ते दे नबी कहे उमाड़िया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया तमा चो सो अल्लाह आखिर वारन जो आवाज़ जे सुरम सुर कयो थोड़ो सुणत लगंदी सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ कत्यूं तो बतारा कया कहीं जो रोश बिना वटे कपजे बिना रंग रोवर सभिन के सर चाए ॾिसे कीन डोह सभिन के सर चाए ॾिसे कीन डोह हवा बाहे पानी दरिया गए वहाया सो अल्लाह हो अल्लाह हुआ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह कुरान नाज़िल करे पक्का राज़ मौला तू पाण छो कोन थो ऐलान फरमाई मोहताज कोने महबूब जो अल्लाह अल्लाह जो कुल जान बता मौला तू महबूब जो त मोहताज कोन आही कै बंदे बनी बशर जो तू मोहताज कोन आही तुझे मखलूक में नबिन जो वडो शान वा वडे रुतबे वारा आहे पर इन जे बावजूद मौला तू नबिन जो मोहताज कोन आही हुए नबी तोखे प्यारा आहे इलाहल आलमीन इन में को शक शुबहे जी गुंजाइश नाहे पर मोजा खालिक मोजा मालिक तू पाण ऐलान छो कोन कयो मोजा रब जो जलाल तू मुझे मिठे मोहम्मद करीम के छो फरमायो आ त मोजा महबूब तू ऐलान कर जवाब बुधंदे त तुंहिंजो सीनो मदीनो थी पवंदो आलिमन इन जो रात ता पर्दो खयो आलिमन सगोरन ता मां कुर्बान वया अहले सुन्नत व जमात जा आलिम सगोरा खुदा पाक जो कसम तो घर रब पंजो विकणी करे उनन जे मथा घोर करी तभी उनन जा थोरा तू कोन तो लाहे सगी आलिम सगोरा हिन सरजमीन ते मुझे मिठड़े अल्लाह जी हुज्जत आहिन हुज्जत तुझा निकाह हिलाल बिनन जे करे थे तुझो जनाजो कब्र में मुसलमानी वांगुर दाखिल थे इहो ब आलिमन जे करे अदा तोखे संवारन तोखे सिंगारे तुझो जनाजो मुसलमानी जे तरीके ते अदा कर वरी तुझे मथा सूरत मुल्क पढ़न सूरत यासीन पढ़न कुल पढ़न बाबू जन तुझे लाए दुआऊं कर अदा ये आलिम सगोरा इनन जा बड़ा थोरा है उनन आलिमन सगोरन कुरान पाक जे इनन राज़न ता पर्दो खयो आ जी अल्लाह पाण कुल इन जे
जे करे न फरमायो अल्लाह पाण ऐलान इन जे करे कोन कयो ॿिया बि सबब आहे ॿियूं बि हिकमतूं आहे पर हिकु हिकमत ही वा सत हिकमत न बल्कि हिकु हिकमत ही वा अल्लाह ॼण त फरमायो ऐं मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोड़े जो मंगे जो अबू जहल हुआ तोड़े जो मंगे जो अबू लहब हुआ तोड़े जो उतबो हुआ तोड़े जो शैब हुआ तोड़े जो वलीद हुआ जेके भी वॾा वॾा काफ़िर आहिनि तोड़े जो तोते उन्हनि कलमो कोन भरियो आहे पर कंहिं बि काफ़िर में इहा ताक़त ऐं जुर्रत नाहे जो ईअं चवे त मुहम्मद करीम कूड़ ॻाल्हाईंदो आहे न न न अल्लाह फरमायो ऐं मुंहिंजा महबूब तोड़े जो अबू जेल हुआ तोड़े जो उतबो आहे तोड़े जो शैबो आहे ये सभु ऐलान कंदा आहिनि ऐं तस्लीम कंदा आहिनि त मिठो मुहम्मद करीम सचो आहे हबीब कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे हबीब सदाई अमानत वारो आहे हबीब जी ज़ुबान सदा सच ॻाल्हाईंदी आहे अल्लाह फरमायो ऐं मुंहिंजा महबूब हाणे जेके काफ़िर बि तुंहिंजी ज़ुबान खे सचो मञींदा आहिनि मां चवां थो त इन पंहिंजी सची ज़ुबान सां ऐलान फरमाए तोड़े जो काफ़िर है तोड़े जो मुखालिफ है पर हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदे भी इए केरो चवण जी ताकत न थो रखे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ु बिल्लाह को हयाती में एक दफो गलत बयानी फरमाई होजे न न न जेके बहन हुए चंदा रही त उहा जुबान वाजे जुबान कदे गलत अखर ॻाल्हाए वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा पे लाखों सलाम शम्मे बज़ में हिदायत पे लाखों सलाम यो मसइलो ते हल थियो त अल्लाह कुल इन जे करे फरमायो ॿिया बि राज़ आहिनि पर हिकु राज़ त अगलनि खे पकवा त जंहिं ज़ुबान सां ऐलान अॻिते जेका ॻाल्हि अचण वारी आहे जंहिं ज़ुबान सां थियणो आहे उहा ज़ुबान एॾी सची आहे जो तोड़े जो हिक ॿिए जा मुखालिफ़ आहियूं त बि असां इन जुबान के कूड़ो नथा चई सघूं कमाल ताई दुश्मन हुजे मञे मुखालिफ हुजे मञे तुझे मुझे हिन ज़माने में वेझे वक्त में असांजो उस्ताद हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा तव्हांखे मां अॻे चयो त भाग वारा नसीब वारा हो अल्लाह तव्हांखे अहिड़ो कामिल उस्ताद ॾिनो ख़ुदा जो कसम तू त मञींदो है तू त आशिक़ रसूल है तू त हुन जवान जा जोहर ॾिठा तू त हुन जो इल्म ॾिठो तू हुन जो अखलाक ॾिठो तू हुन जो किरदार करामत ॾिठी हर शइ ॾिठी तो पर कसम ख़ुदा जो उहे माण्हू मुखालिफ़ जिन सां मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी मुनाज़रा कया ऐं उन्हनि खे कूड़ो साबित कयो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी शेर मुस्तफा जहान छडियो और मुखालिफ रोइन पिया अखिन में पानी पियो वहन चवन पिया यार होयो हक जो आल
सुभान अल्लाह यो थई हक यो मुस्तफा करीम जे गुलाम जो शान यो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरजे गुलामन जे गुलाम हजरत शेर मुस्तफा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जो शान वा अदा गुलाम में आका में काब पण में भेटा कान थींदिया मुझे महबूब जड़ो नको थियो वा नको थींदो नको जाओ वा नको जमदो पर गाल समझाइण ला तोखे चवा थो तोड़े जो सामो काफर हुंदा पर उहे बि इहो चवण जी जुर्रत कोन करे सघंदा हर को मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सच ऐं अमानत जा सलाम भरीदो हो त पक मोहम्मद सचो हर को ये गाल तस्लीम करदो ऐं अल्लाह महबूब खे बणायो हो जोड़े जोड़ जहान जी हो जॾहिं पाण कयईं परवार हामी हादी हाशमी सरदार सुहे सहाबन सथ में मुझ मस्जिद मणियादार पोइ चारई चङा चौधार वाहिकांदा हबीब सी के आयो काफिलो जो साथ धड़ी सरवाणो वार वढे वागू कया पवाहू दपलाण ओए जहड़ो पुनल पाण तिहड़ी सितरा साथ जी हबीब हसीन ये हबीब के मिलियल यार वदे अजमत वारा वदे शान वारा हबीब जो मट मिसल आहे कोन को पर जे करे तोखे अबू बकर सिद्दीक जी ज़ियारत नसीब थे त तू त चवे वाह अबू बकर तोखे ज़ियारत नसीब थे उमर जी त तू चवे वाह सोना उमर जे करे तोखे सोने उस्मान जी ज़ियारत नसीब थे त तू चवे वाह सोना उस्मान जे करे तोखे ज़ियारत नसीब थे सोने मौला अली मुश्किल कुशा जी त तू चवे वाह सोना मौला अली मुश्किल कुशा जे करे तोखे ज़ियारत मुझे महबूब जे के बि सहाबी जी थे सोने इमाम हसन जी थे सोने इमाम हुसैन जी थे त खुदा पाक जो कसम आ तू ॾिसंदो वेंदे ज़ियारत कंदो वेंदे उन्हनि खे ॾिसंदे त तोखे पक पवंदी त पाण घोट मोहम्मद करीम केॾो न हसीन ऐं जमील हूंदो सुभान अल्लाह अल्लाह से मुझे महबूब काम से घट कान्हे हर शइ वधा वध अल्लाह हबीब खे उम्मत ॾिनी त सुभान अल्लाह अल्लाह हबीब के देखो ज़मानो ॾिनो सुभान अल्लाह अल्लाह ताला महबूब के असहाब ॾिना त सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला औलाद अहल बैत अता फरमाया से सुभान अल्लाह उम्मत में वली अता फरमाया से सुभान अल्लाह वो कलंदर वा वो भेट जो घोट अब्दुल लतीफ वा वो शाहरुख ने आलम वा वो गौस वहाबल हक ज़करिया मुल्तान वा वो हजरत सुल्तान औलिया वा वो सभी जाम दातार वा हजरत शेर मुस्तफा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि वो हजरत छत्रधरी रहमतुल्लाह अलैहि वो हजरत तख्तवारुआ वो बनी मुजो मुर्शिद हजरत इमामुल आरिफीन बिसीरो दे धनी रहमतुल्लाह अलैहि ऐ वरी को वरी पीरन जो पीर हजरत महबूब सुभानी हो से आदम दिलबर दस्तगीर हजरत अब्दुल कादिर जिलानिया काब से अल्लाह घट कर अता फरमाया काब से अल्लाह तबारक व तआला घट जो अखर समझ जा घट जो अखर इत्ते चमन बे घटया घट जो अखर चमन देते चमन उठाई कोन थो पर छा कयूं समझायो आ तव्हांखे दिमाग में ॻाल्हि विझणी आ मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब जो शान बुलंद फरमायो आ तॾहिं रब फरमायो कुल ऐ मुंहिंजा महबूब तूं चओ हाणे हिकु मसइलो हल थी क़ुर जी आयत पढ़ी उन जो पहिरियों लफ़्ज़ उन जो हासिल थी अॻिते हलो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह
जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था ॾुखियो शब्द सवलो न अल्लाह सां मोहब्बत करणु सवली न छो मोहब्बत करण वारो आशिक हुजे मोहब्बत करण वारो पंहिंजे माशूक यानी महबूब जी इताअत कंदो आहे फर्मा बरदारी कंदो आहे इहो ज़माने में कूड़ जी मोहब्बत हूंदी आहे जंहिंखे शरीयत पाक बि जाइज़ करार कोन ॾिनो आहे हराम आहे कंहिंसां अहिड़ो ताल्लुक रखणु चवणु त मुंहिंजो इश्क माशूकीअ जो ज़माने में ताल्लुक आहे इहो हराम आहे हराम आहे हराम आहे पर इन जे बावजूदि तोखे तुंहिंजो महबूब चवंदो आहे अॼु ॻाढ़ो जोड़ो वठी ॾे अॼु साओ जोड़ो वठी ॾे अॼु फिनानो अंगल आहे अॼु सुर्खी वठी ॾे अॼु पाउडर वठी ॾे अदा हराम ॾे न सोच तुंहिंजी घर वारी आहे हिलाल आहे उहा घर वारीअ सां तुंहिंजी मोहब्बत आहे उन घर वारीअ तोखे अंगल कयो आहे तूं उनखे पंहिंजो महबूब बणायो आहे जेको जाइज़ आहे हाणे उहा तोसां अंगल कंदी आहे हाणे मूंखे ॻाढ़ो जोड़ो मूंखे साओ जोड़ो मूंखे सुर्खी वठी ॾे मूंखे पाउडर वठी ॾे माना उहा आर्डर हलाईंदी आहे तूं लबैक लबैक यानी यस 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 चवंदो सभु कम कंदो ईंदो इहो दलील आहे इन ॻाल्हि जो जेको आशिक आहे सो पंहिंजे महबूब जो चवणु मञींदो आहे अदा हिते दुनिया जे महबूब जी ॻाल्हि न आहे हिते ॾेहनि जे दातार रब ज़ुल जलाल जी ॻाल्हि आहे अल्लाह तबारक व तआला सां तव्हां असांखे मोहब्बत जी दावा असां चऊं था त अल्लाह सां मोहब्बत आहे त पोइ रब फरमायो नमाज़ असां वटि कोन्हे इन जो मतिलबु आहे त असां आशिक कूड़ा आहियूं पंहिंजे माशूक महबूब रब ज़ुल जलाल यानी अल्लाह असांजो महबूब आहे उन महबूब रब जो चवणु कोन था मञूं हाणे कणक तुंहिंजी लथी आहे रब फरमायो आहे इन मां ज़कात अदा कर इन मां उशर अदा कर असां अदा कोन था कयूं रब जो चवणु कोन था मञूं इन जो मतिलबु आहे त असां आशिक पूरा कोन आहियूं मुंहिंजा भाउ अदीद अल्लाह फरमायो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत जी दावा कयो था तव्हांजी इहा दावा क़बूल एसी ताईं कान थींदी जेसी ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जे दर ते हली न ईंदव सुभान अल्लाह जॾहिं हबीब जे दर ते इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह पाण में चवंदा यार जेकर पंहिंजो दोस्त इहो सिंधीअ में जेकर इहो इन अथव इन जेकर जे तूं मुंहिंजो दोस्त आहे जे तूं सचो आहे अच मैदान ते जे तूं सचो माण्हू आहे वेहो फैसले में जे तूं सचो आहे त पोइ प्रोपेगेंडा न कर त मुफ्ती न ईंदो ये तूं सचो आहे जो साॻो इन जो लफ़्ज़ आहे इहो इन क़ुर चयो आहे इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह साॻी ॻाल्हि अल्लाह फरमाए थो दावा कयो था कहिड़ी असां अल्लाह सां मोहब्बत कयूं था अल्लाह सां मोहब्बत कयूं था अल्लाह सां मोहब्बत कयूं था या दावा का दलील इन जो किथे आहे दलील तव्हांखे ॾियणो पवंदो अला मुंहिंजा भाउ अज़ीज़ वो दलील नमाज़ आहे वो दलील ज़कात आहे वो दलील उशर आहे वो दलील सच ॻाल्हाइणो आहे वो दलील पाड़े खे तंग न करणो आहे वो दलील ज़िक्र करणो आहे वो दलील आलिमनि सां मोहब्बत करणो आहे वो शरीयत पाक जी पैरवी करणो आहे ये तूं सभु दलील ॾींदे त पोइ पक पवंदी त हाउ तूं मिठड़े रब सां मोहब्बत कंदड़ आहीं पर चए थो त न सही मां हिकु आहे ठल्हो आशिक मां पुछो ठल्हा आशिक जेके न उहे ठल्हा ई हूंदा उन्हनि जी का दावा न ॿुधबी आहे इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां असां मोहब्बत कयूं था अल्लाह सां अदा तव्हां मां केरु थो चाहे त फ़लस्तीन आज़ाद थिए अधु चाहिनि था अधु कोन था चाहिनि फ़लस्तीन तव्हांजी ॿनी ते कब्ज़ो थोरी कयो गज़ा जा मुसलमान मुसीबत में आहिनि तकलीफ़ काफ़िर यहूदी उन्हनि ते हमलो कयो हुननि जे मुल्क ते कब्ज़ो आहे पर तूं चवीं थो मां बि चवां थो
त फलस्तीन ते ज़ुल्म छो आ त मां तोखां पुछां थो त यहूदी वॾो ज़ालिम आ जंहिं मुस्लमाननि ते हमलो कयो आ पर असां बि नंढड़ा ज़ालिम पंहिंजी जॻह ते आहियूं असां बि पाड़े वारनि ते ज़ुल्म कंदा आहियूं वॾो ज़ालिम ताक़त उन वटि घणी आहे वॾो बुरो कमु कयो ज़ालिम साहिब पाड़े वारे ते ज़ुल्म आहे अदा ज़ुल्म यहूदी करे त हराम मुसलमान करे त हलाल कब्जो करने वालो यहूदी आ ज़मीन मुसलमान जी आ हराम आ पर हिते कब्जे करने वालो बि मुसलमान आ बनी बि मुसलमान जी आ पो हिलाल कीअं थियो लिहाज़ा जे करे हो यहूदी वासिब आ हिते मुसलमान जी बंद ते कब्जा करने वालो वॾेरो हो भी यहूदी जो बासात हुआ वो भी कब्जे खोर हुआ हे भी कब्जे खोर हुआ अदा हो यहूदी अल्लाह जे फरमान के ठुकराए करे मानु के मथा जुल्म करे रहियो आ मुंहिंजा भाउ अज़ीज़ असां बि माण्हुनि जो चोरियूं कयूं था कंहिंजी बकरी खई छे कंहिंजी ठगरी खई छे कंहिंजो जेको आहे मेह छोड़ी से कंहिंजी मोटरसाइकिल चोरी कई से पिछाड़ी जे करे वसुल पुॼंदुसि जुती बि चङी कान्हे मस्जिद मां ॾिसंदो त उतां बि खयो वेंदो मुंहिंजा भाउ अज़ीज़ हुन यहूदीअ सां भेट कोन थो ॾियां हू बि कमु हराम आहे ही बि कमु हराम आहे तोखे मुस्तफ़ा जो सचो गुलाम बणजणो पवंदो जहिड़ो गुलाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ छाजे करे असां गौर नथा कयूं हर हिक जी दी दवा मथे वॾे ज़ालिम ते चइसि ज़रदारी साहिब मुल्क खे खाई वियो अबा मां चवंदो आहियां त असां मां हर को पंहिंजे हद जो ज़रदारी साहिब बेशक नहीं बेशक एॾो हुनते सच्चा समझो ॻाल्हि मां हुन ॾे पाक पोती कोन थो चवां न को सॼो इल्ज़ाम हुन ते थो आणा मां थो ॻाल्हि कयां इस्लाह जी हुन जे शरीयत जे हद में सम्झो हर को चए हुकुमरान खाइया तू पट्टे वालो आ तू ड्यूटी खाई तू मास्टर तू ड्यूटी खाई बेलदार तू बेलदारी खाई जेके जेका ड्यूटी आ वो करे ही कोन थो वॾे जो थियो नंढे जो असां मां हर को पंहिंजी जॻह ते ज़ालिम आहे इन ॻाल्हि खे क़बूल करणो पवंदी पंहिंजे अंदर में इस्लाह पैदा कर पाण सचो मुस्लमान बणिज पोइ वञी हुकुमराननि खे बि चइजां पर तूं कहिड़ो चङो मुड़ुसु आहीं मां तव्हां खां पुछां थो असांजे मुआशिरे जी तूं ॻाल्हि कयां तव्हां वेठलनि जी ॻाल्हि नथो कयां मुआशिरे जी तूं ॻाल्हि कयां त मुंहिंजा भाउ अज़ीज़ चोरी असां वटि चकारी असां वटि नऊज़ बिल्लाह शराब असां वटि नशो पतो असां वटि हिक ॿिए जे मथां केस असां वटि हिक ॿिए सां फॾा फसाद असां अबा हिक ॿिए जी गिला त बि ठहे थोरो जो उहो बि गुनाह पर आलिम न को न को भेड़ी न को हिसाब न को किताब ईअं मुफ़्त में पंहिंजे नाम माल में गुनाह आलिमनि जी गिला कंदा वरितनि मां चवां त तोखे फॾियो छा मुस्लमान तो कमायो छा कमायो कुझु कोन हुई पंहिंजी कई कमाई तो चट करे छॾी लिहाज़ा हुकुमराननि खे ॻाल्हि वञण खां पहिरियों तूं पंहिंजे पाण खे सुधार इंशाअल्लाह हुकुमरान पाण सुधरे पवंदा हर को असां पंहिंजे हद जो चोर आहे जेतिरी ताक़त अथसि कंहिंजी बेनज़ीर इनकम सपोर्ट में ड्यूटी आहे त उतो जो माल कंहिंजी सही दिवाली सां माइन खां अंगूठो हणाइणो आहे उहो अंगूठे ते हणण ते पैसा अंगूठे जा पैसा समझो था वो ते पे बापू हराम कर इतने मतलब आज के अंदर फबियो वो ने करे मासिया चलो ये तो हाथ पे पड़ी बात आराम करे न्यूज़ 5 रुपया त ये तो के शाम जो घर ताईं अची 3.5 रुपया पुॼाईंदी छो कि बाक़ी 1.5 रुपयो गसी इहो असांजो दो कुरान जो अल्लाह फरमायो आहे इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकर तव्हां अल्लाह सां मोहब्बत जी दावा कयो था सच ॿुधायो कणक जा देरा लथा अथव कंहिं ज़कात कढी आहे
ये हजार माण्हू बिन हथ मथे कयो त क्या करिया जिहाद फर्ज हुआ ज़कात फर्ज हुआ वो को जिहाद सिर ॾियण वारो कीअं कंदे जेको कणक नथो ॾेई सघे त उहो सिर किथां ॾींदो लिहाज़ा ड्राड़ जी ज़रूरत ई कान्हे पर पंहिंजे घर जा फर्ज अदा कर पंहिंजी इस्लाह कर घर में नौजवान ॼणियूं सालनि जा साल थिया आहिनि अच्छा मथा थी विया वेठियूं आहिनि उहे कोठो परणाए फर्ज अदा नथो करे आया ना नौजवान न्याणियूं वेठियूं ऐं टके टके जे मामले ते परणियल न्याणियूं हिक ॿिए में भाइर हिक ॿिए जा अज़ीज़ टके टके जी ॻाल्हि ते धीअ जो घर बर्बाद कयो छॾे माइटनि सां विढ़िया वेठा इहो असांजे मुआशिरे जी आम ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ तू वनी फलस्तीन में कहिड़ो जिहाद कंदे जेको पंहिंजी ज़ात सां पंहिंजे ॻोठ में पंहिंजे घर में पंहिंजे माइटनि सां पंहिंजे अज़ीज़नि सां इंसाफ़ नथो करे सघे उहो ॿी दुनिया खे इंसाफ़ किथां ॾींदो सलात पढ़ंदो मां मुस्तफ़ा जो फरमान ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद पढ़ा पढ़ा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम या हबीब अल्लाह कुर्बान मदीने वाले सैयद अल्लाह से तोखे मुखे मदीनो दिखाए आमीन आमीन को था आमीन दिल रुबा तुझी दीद थी वई व्याद खंजानी हम जाग हो मदनी जियो जियो ओ आशिक़नी ईद थी वई दिल रुबा तुझी दीद थी वई व्याद खंजानी हम जाग हो मदनी जियो जियो तुझी आमद सान प्यारा बुत भजी थया भोर सारा बुत भजी थया भोर सारा तुझी आमद सान प्यारा बुत भजी थया भोर सारा बुत भजी थया भोर सारा एहड़ी कादर कई सनाई कुफर जी थी वई तबाही एहड़ी कादर कई सनाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही जाग हो मदनी जियो जियो दिल रुबा तुझी दीद थी वई व्याद खंजा दीह मोह जाग हो मदनी जियो जियो लगे तो मंजर माइटन शर्म के जी जी करण नथो अचे सुभान अल्लाह भला मंजर माइटन का चंदा पिया त चओ ईदो तो जी जी चवण सब चओ दिल रुबा तुझी दीद थी वई व्याद खंजा दीह मोह जाग हो मदनी जियो जियो दिल रुबा तुझी दीद थी वई व्याद खंजा दीह मोह जाग हो मदनी जियो जियो जेरा तू साईं अची हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा हथ मथे करे सुभान अल्लाह जेरा तू साईं अची हा
बख्शराए बदकाररा को झाकिन गाररा बख्शराए बदकाररा को झाकिन गाररा बस यो लही दुख सी मोजा घोट मदनी जियो जियो दिल रोबा तुझी दिल थी वई या दुख जानी हम जा घोट अरबी जियो जी अल्लाह ने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हिकड़ो माण्हू आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान छाखे चइबो या रसूल अल्लाह मुसलमान कंहिंखे चइबो ॿुध अॼुकल्ह तो मां मुसलमानी सस्ती करे हबीब छा अल्लाह दे हबीब खां पुछे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान सदाइण जो हक कंहिंखे आहे यानी हकीकी मुसलमान कंहिंखे चइबो आहे वॾा ॼाम साहब वारा ओ शाहपुर जा घरवारा ओ सरवराबाद नवाब शाह सखर हैदराबाद लाहौर वारा चीन वारा जापान वारा जेको बि मुंहिंजो आवाज़ ॿुधंदो उहो ॿुधे त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो मन सल्लमल मुस्लिमून बिलिसानिही वयदिही अल्लाह जे हबीब फरमायो मुसलमान उनखे चइबो आहे हकीकी मुसलमान उनखे सदाइण जो हक आहे जंहिंजी ज़ुबान ऐं जंहिंजे हथ खां उनजो ॿियो मुसलमान भाव महफूज़ रहे सुभान अल्लाह जंहिंजी ज़ुबान खां जंहिंजी ज़ुबान खां ऐं जंहिंजे हथनि खां अॼुकल्ह थोरो तोखे मूंखे सोचणो आहे मूंखे चवण जी ज़रूरत नाहे त फलाणा तूं मोमिन नाहे तूं मोमिन नाहे इहो मूंखे हक़ नाहे मुंहिंजो कमु आहे तोखे मसइलो ॿुधाए तूं वञी पाण गौर कजां त तूं ई मां कामिल मोमिन आहियूं या न अदा असांजी ज़ुबान मां असांजो भाव बि कोन थो बचे असांजो सौट बि कोन थो बचे असांजो मसाद बि कोन थो बचे असांजो उस्ताद बि कोन थो बचे असांजो पाणे वारो बि कोन थो बचे गार आई त गार आहे ॻाल्हो आयो त ॻाल्हो आहे तंहिं करे ज़ुबान सां जेको वणे थो उहो चऊं था मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो आहे मुंहिंजो जेको उम्मती आहे जेको मोमिन हूंदो आहे उहो मोमिन गार कॾहिं बि कोन ॾींदो आहे मोमिन जी ज़ुबान सदा पाक ऐं साफ़ रहंदी आहे तोखे मूंखे गौर करणो आहे सॼो ॾींहुं वेठा आहियूं अॻे कचहरियूं हलंदियूं हुयूं उतां कंदे पोइ माण्हू कचहरी कंदा हुआ पोइ उन कचहरी में अलाह जी ॻाल्हि हुई रसूल जी ॻाल्हि हुई रसूल पाक जी सिफ़त सना हूंदी हुई मौलूद हलंदा हुआ दीन जा मसइला पुछंदा हुआ हाणे उहे पोड़ा विया वीचारा मरी हाणे हे नौजवान वीचारा जेके सॼो ॾींहुं मोबाइल ते सुता पिया पोइ हुननि खे वॾनि जो न को नातो यादि आहिनि न को मौलूद यादि आहिनि न को शरीयत जा मसइला यादि आहिनि न को आलिम जी सोबत में वेहनि था मां चवां थो त घटि में घटि ऐं नौजवानो जुमो त कंहिं आलिम जे पोयां पढ़ो जेको तव्हांखे तक़ीर ॿुधाए जेको तव्हांजी इस्लाह करे अॻे त कचहरियूं ईअं हूंदियूं मुंहिंजा भाउ अज़ीज़ हाणे कचहरियूं पाक न रहियूं आहिनि वेठा कलाक वेठा त कलाक गिला जुबान मां गीबत खोरी लगी पई आहे 24 कलाक मुसलमान जी जुबान ते गारा गंदुआ पुछड़ा लफ्ज़ को असां सां महफूज़ न आहे तो खां पुछां तो त मुसलमानी इनखे न चइबो आहे मुसलमानी इनखे न चइबो आहे अल्लाह जे हबीब फरमायो आहे पहिरीं मंज़िल कामिल मोमिन जी इहा त उन जी ज़ुबान खां उन जो ॿियो मुसलमान भाव बचियल हुजे हाणे तूं गौर कजां हिकु मंज़र ॿी मंज़र
अल्लाह ने हबीब फरमायो मन सलमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। अल्लाह ने हबीब फरमायो रुगो जुबान सां बचल न हुजे से बल्कि मोमिन उन जे हथ खां बि बचल हुजे। हथ खां की रुशवत वठण वारो रुशवत वठे तो मुसलमान भाउ खां इन हथ सां वठे तो मतलब हथ खां मोमिन भाउ कोन बचे नुक़सान दे पैसा वठे धक्को ही मुसलमान भाउ खे इहो बि तुंहिंजो भाउ तुंहिंजे हथ खां कोन बचो इन हथ सां कोडर खई या ते लठ को लारे अदा तुंहिंजे हथ खां मोमिन मुसलमान कोन बचो। सॼो ॾियारो तो मुंडो मुंडे में पायूं ग़लत कम कंदा था वरत मुंहिंजा भाउ जी इन जो मतिलबु आहे त उहो मोमिन भाउ इन जे ग़लत कम खां कोन बचो। कंहिंजी बकरी छोड़ी हथ सां त इन जे हथ खां पाड़े वारो कोन बचो आहे। कंहिंजी चाबी चोरी कई मोटरसाइकिल काई उनजो हथ खां कोन बचो। अल्लाह जे हबीब फरमायो अॼु तव्हां जेके परायण बदन ते कब्ज़ा कयो था ये बि हथनि सां कयो था। अल्लाह जे हबीब फरमायो आहे जेको हिकिड़ी गिराठ ज़मीन हिन दुनिया में पंहिंजे मुसलमान भाउ जी नाहक खसींदो हिकु गिराठ अल्लाह जे हबीब फरमायो क़यामत जे ॾिहाड़े ते अल्लाह 7 ज़मीननि जो गट्टो कहिड़े माण्हू जे गिचीअ में विझंदो। 7 ज़मीन जो गट्टो बार खणंदो केरु खणंदो सिर्फ क़यामत में सिर्फ दोज़ख में। घणी ज़मीन फरमाई ॻाल्हायो हिते नथा ॻाल्हाए छो त कमु घणो आहे।